ही आहे सिंध जी सूरत हाल तारीख़ जे परदनि ते, जेका अखियुनि वारनि लाइ पंहिंजे सीने में नामालूम केतिरा दिलसोज़ दास्तान सांढे थी। तारीख़ जे हिन इबरतनाक अंजाम ते नज़र कंदे ईअं थो महसूस थिए त ही सरज़मीन ॼण हिकु अहिड़ी निधणकी माथिरी हुई जंहिंमें जॾहिं तॾहिं को बि जानवर लापरवाही सां चरंदो ऐं चारा कंदो थिए वतियो। मौलाना ग़ुलाम रसूल महर उर्दू ज़ुबान जो मशहूरु अहले कलम आहे। हुन कलोड़ा दौर जी हिन 1268 सुफ़नि ते फहिलियल तारीख़ी मवाद खे मुख़्तलिफ़ ज़बानुनि जे अटकल 150 किताबनि ऐं कलमी नुस्ख़नि ऐं मुख़्तलिफ़ रिवायतुनि जे बुनियाद ते तरतीब ॾिनो आहे। तरतीब दौरान कंहिं बि माख़िज़ ऐं रिवायत खे जीअं आहे तीअं सनद तौरु कमु न आंदो आहे, पर उनखे क़ाबिल क़बूल बनाइण लाइ अॼोके शौर ऐं क़ियास जी तक़ाज़ाउनि जो वॾो लिहाज़ रखियो आहे ऐं उनजी हिकु अहम ज़रूरत महसूस कई आहे। के बि इख़्तिलाफ़ी मसइला मुताले दौरान पढ़ंदड़नि जे ज़हन खे ख़ुदि ब ख़ुदि सोचण ऐं कंहिं नतीजे ते रसण में का बि दिक़त पेश कान था कनि। आख़िर में मियां अब्दुल नबी जे हथां हिन ख़ानदान जा मिड़ेई कारनामा हुकूमत ऐं इमारात जे पर्दे तां ख़ुदि ब ख़ुदि हटंदा ईंदड़ नसलुनि खे इबरत ॾियारण ख़ातिर हिकु यादगार तौरु रहिजी वञनि था। क़ौमुनि जूं तारीख़ूं इन्हनि ई विरसे में मिलियल इबरतनाक तजुर्बनि खे ध्यान में रखी अॻिते उसरंदियूं आहिनि ऐं नवां तजुर्बा कंदियूं आहिनि। बक़ा ऐं हयात जे क़ानून मुताबिक़ हर नसुल खे पंहिंजा तजुर्बा करणा पवंदा आहिनि, पर जेके क़ौमूं अमली जिदोजहद खां छिरकी गुज़िरियल तजुर्बनि दोहराइण खे ई पंहिंजो महराज ॼाणंदियूं आहिनि, उहे का अहमियत को मक़ाम हासिलु करण त दरकिनार मुर्गो हिकु ॾींहुं पंहिंजे वजूद ताईं हथु खणी छॾींदियूं आहिनि। कलोड़नि जे ख़ात्मे जा बि इहे असबाब आहिनि। वॾनि मुल्की भलाई लाइ अंदरूनी इतिहाद ऐं यगानगत ते ज़ोर ॾिनो ऐं पोयनि धारियुनि जी ख़ुशनुदी ख़ातिर मुल्क ऐं क़ौम जी का बि परवाह न कई, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो थोरे ई अरसे गुज़रण खां पोइ ख़ुदि संदन पंहिंजे ई वजूद जो ख़ात्मो थी वियो। कलोड़नि जी पुॼाणी बैदि आख़िर 16 बाब हुकूमत ऐं अवाम जा तालुकात, आम माण्हू जी हालत, रहणी कहणी, कलोड़नि जो लिबास ऐं फ़ौज वग़ैरह मुतलिक़ जेकी बि मालूमात जी डायरी में समोहिजी सघियो आहे, उन ते रोशनी विधी वई आहे। इक़्तिसादी हालात ते ईस्ट इंडिया कंपनी खे तजुर्बाती बुनियादनि ते ग़ुलाम शाह तरफ़ां जारी कयल परवाननि मां सिंध जी ज़रई आबादी, बाग़ात, ज़मीन जी ढल, अंग्रेज़नि सां वापारी मुक़ाबला ऐं कारीगरी मुतलिक़ काफ़ी शहादतूं ऐं अङ खर ॾिना विया आहिनि। आख़िर में कलोड़नि जी इल्मी अदबी सरगर्मियुनि ऐं दिलचस्पियुनि मुतलिक़ हालात कलमबंद कंदे उन दौर जे केतिरनि आलिमनि ऐं बुज़ुर्गनि जा ज़ाती हालात ऐं संदनि दीनी ऐं दुनियावी ख़िदमतुनि ते काफ़ी रोशनी विधल आहे। सिंधी अदब ऐं शाइरी जी वज़ाहत कंदे सिंध जे सदा हयात शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ज़िंदगी जा हालात ऐं संदसि शाइराणे कमाल ते दिलनशीन पिराए में रोशनी विधी वई आहे ऐं कलोड़नि जे दौर खे सिंध ऐं सिंधी ज़बान जी ओसर ऐं इर्तिक़ा जो सोनहरी दौरु ॼाणायो वियो आहे। किताब जे ख़ात्मे ते 12 शिजरा ॾिना विया आहिनि, जिन मां 10 शिजरा कलोड़नि सां वास्तो रखनि था ऐं बाक़ी 2 शिजरा शाह अब्दुल लतीफ़ ऐं टालपुरनि जे ख़ानदाननि सां तालुक़ रखंदड़ आहिनि।